रोशनी जो शहर कराची 12 मई 2025 ही वही शहर है जो इंडिया इस ताईं तबाह करे चुको है। कराची के तबाह करे चुको है, पेशावर के, लाहौर के, इस्लामाबाद के तबाह करे चुको है। तव्हां नाज़रीन ॾिसी सघो था, ये सब गाड़ियों सड़ी पियूं आहिनि, रोड सड़िया राख थिया पिया आहिनि। स्टेडियम रोड कराची जो हिते 40 मिसाइल इंडिया उछलिया हुआ, जंहिंजे करे स्टेडियम सॼो तबाह थी वियो। ही उहो ई कराची आहे, तव्हां ॾिसो पिया केॾी तबाही कई आहे मोदी। सिंधी में चवंदा आहिनि निसोरो कूड़। सो इहो हो इंडिया जे जेके बि न्यूज़ जा एंकर हुआ उन्हनि जा निसोरा कूड़ हुआ। हथ पेर मुंहुं टंगूं ॿधी पोइ इन्हनि कूड़ हयां। अल्हम्दुलिल्लाह कराची शहर पंहिंजी मस्तियुनि में रवां तव्हां आहे बहितरीन तरीक़े सां। ही तव्हां ॾिसो पिया रश, ही माण्हू हर माण्हू पंहिंजे तर्ज़ में लॻो पियो आहे जीअं पहिरीं हो। खाध पीत हले पई, घुमण फिरण हले पियो, माण्हुनि जूं जॉब्स हलनि पियूं, कारोबार सभु रवां तवां आहिनि। गाॾियूं ईअं वहनि पियूं जीअं सिंधु दरिया वहे। पाकिस्तान आर्मी खे आउं सलाम थो पेश करियां, जंहिं हमेशह मुल्क पाकिस्तान जी दिलो जान सां हिफ़ाज़त कई आहे। साम्हूं तव्हां ॾिसो पिया ही ताज़ो बोर्ड लॻो पियो आहे। फ़ौज लाइ, आर्मी लाइ करे जेतिरी अवाम मोहबत ॾेखारी आहे, आर्मी इन खां बि वधीक मोहबत जे लाइक़ु आहे। असांजो लीडर जनाब इमरान ख़ान हमेशह चवंदो आहे त फ़ौज बि असांजी, पुलिस बि असांजी, पाकिस्तान बि असांजो। सो आउं इहा ई ॻाल्हि चवंदुसि त हर मुल्क जी जेका मुहाफ़िज़ आर्मी आहिनि, अगरि उहा स्ट्रॉन्ग आहे, अगरि उहा पंहिंजे वतन सां मोहबत थी करे, उनजी हिफ़ाज़त थी करे सचाई सां, बहादुरी सां, त उहो मुल्क कॾहिं बि तबाह नथो थी सघे। उनखे केरु मेरी अख सां ॾिसी कोन थो सघे। असीं पाक आर्मी सां हमेशह गॾु रहिया आहियूं ऐं हमेशह गॾु रहंदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त कहिड़ी बि जंग लॻे थी कंहिं बि मुल्क ते, त आवाम जेका बि आहे हिफ़ाज़त करण वारो त अल्लाह आहे। ॿिए नंबर ते हू पंहिंजे आर्मी जो इंतज़ारु कंदी आहे, पंहिंजी फ़ौज जो इंतज़ारु कंदी आहे त असांजी फ़ौज कहिड़ो क़दम थी खणे। पाकिस्तान जी आर्मी पूरी दुनिया तस्लीम कयो त वाक़ई बहादुर शींहं आहे। नेवी वारा बि जेके आहिनि उहे बि शींहं आहिनि, कमांडोज़ बि शींहं आहिनि। पाक आर्मी जा मुकमल सोल्जर जेके आहिनि उहे लाजवाब आहिनि। हीउ उहो ई कराची जो शहर आहे जेको हिंदुस्तान पंहिंजे कूड़ वारी ॻाल्हियुनि सां ॿुधायो पिए त निस्तो नाबूद थी चुको, तबाह थी चुको। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। माशाल्लाह रवां तव्हां, महिरबानी।